खंडियो लगा पो कमंद साए खीरे लगा पो मेज़ आए ऐं जेकॾहिं सिंधु दरिया में पाणी न हूंदो इहे ॿई शयूं थियणो अणपूरियूं आहिनि नामुमकिन आहे टिनि तरफ़ वरी हिन शहर जो माहौल सभिनी खां मशहूरु आहे ऐं उहो माहौल जंहिंजो कॉन्सेप्ट जेकॾहिं सोचबो त वरी उन लॻा पोइ खीर सां आहे ऐं यकीनी तौर ते लफ़्ज़ रिपीट नथो कयां त उनजो सिंधु दरिया जो वजूद न रहियो त असां हिकु तरफ़ इक़्तिसादी तौर ते एतिरो वेही रहंदासीं असां जा फसल न थींदा पर जेका हिननि छहनि केनालनि खे ॾियण जो जेको मनसूबो जोड़ियो आहे उन सां त सिंधु मां हयातियाती ख़तमु थी वेंदी अवां हिते सुठी चांहि पियो था ऐं उहा सुठी चांहि जो कॉन्सेप्ट वरी खीर सां वञे थो ऐं खीर में इंसान में ऐं इंसान जो जापो पाणी सां आहे पाणी न हूंदो उन ॿिन्ही जो जापो नामुमकिन आहे थोरो पाणी जी एॾी अहमियत आहे ऐं हे असांजो पाणी बंदि करे असांजी निड़ी ते नूं पिया ॾियनि ऐं उहो चाहिनि था उहा सिंध जेके अलाह साईं बेपनाह नेमतुनि सां नवाज़ियो आहे ऐं सिंध जा माण्हू अगूर निंड में सुता पिया आहिनि कुदरत पारां ॾिनल नेमतुनि ते ध्यानु ई कोन था ॾियनि त पोइ अलाह साईं हेॾी सरसद सिंध असांखे ॾिनी आहे असां बिटशा ॻायासीं पिए त बिटशा ऐं खेबर जे विच में हिकिड़ो चोर क़िस्म जो बिजली घर ठहियल आहे उहा बिजली घर जेको थर जे कोयले मां ऐं मुंहिंजे पुराणे ठटे ज़िले मां पन बिजली घर जिम्पीर मां जेका बिजली ठहे थी कोयले मां जेका बिजली ठहे थी उहे ॿई बिजलियूं उते मिक्स करे उहा 50 खे विझी ॾींदी वञे थर में 50 वोल्ट जो बल्ब नथो भरे सिंध जो माण्हू फ़क़ति 9 कलाक लाइट मारे थो ऐं बाक़ी कलाक सभु लोड शेडिंग में विझाए थो ऐं गैस जी सूरत हाल पैदावार 69% असीं था गैस ऐं असां वटि अल्हम्दुलिल्लाह CNG कोन्हे पर हाणे गैस में असांजूं औरतूं जेके रध पचा ते एरियूं आहिनि उन्हनि वटि रध पचाए लाइ हाणे गैस कोन्हे आई उन में बि लोड शेडिंग त मुंहिंजा भाइरो इहो सॼी सरसद सिंध तव्हांजी केरु थो खाइणु चाहे केरु पियो खाए केरु पियो कहे ऐं तेल जेको 71% असीं ॾियूं था उहो पेट्रोल जेको 71% सिंध ॾिए थी उहो बि असांखे 258 रुपया लीटर ॾिनो वञे हर महीने 3 महीननि खां पोइ 2 रुपया लाहींदा त 10 रुपया चाढ़े छॾींदा असांखे इन क़िस्म जो जापो ॾिनो पियो वञे उन क़िस्म में असीं कीअं ज़िंदगी गुज़ारे सघंदासीं असांजो जापो कीअं थींदो इन करे असां सम्झूं था पंजाब हर उहो फ़ैसिलो जेको संदनि मफ़ाद में आहे उहो असां ते मरे थो मरींदो फ़ैसिलो उहो आहे जेको आका थियण जी कोशिशि कंदो आहे या आका हूंदो आहे इन हक़ीक़त आहे असां सिंधी माण्हू पंजाब जा गुलाम थी चुका आहियूं पंजाब हर उहो फ़ैसिलो पाण ते असां ते मरे थो छह केनाल ठाहे थो तव्हांखे ॿुधाईंदो वञा त केतिरे ई वक़्त खां तव्हां कंहिं बि रवेलियूं कंहिं बि स्टेट मुख्तार खां पुछा त घणो वक़्तु थियो आहे जो तव्हां जूं ज़मीनूं जेके मकाद ते ॾींदा आहिनि हारीन खे उहे ॾींहं बंदनि त तव्हांखे 10 सालनि खां घटि पीरियड न ॿुधाईंदा उहे साॻियूं ज़मीनूं जेके तव्हांखे मकाद ते ॾींहनि हारियुनि जे शर्तनि ते ज़मीनदारनि जी शर्त ते पर उहे ज़मीनूं ते ॾियणु बंदि करे छॾियूं उहे साॻियूं ज़मीनूं लखनि जे तइदाद में तव्हां सोशल मीडिया इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया ते पढ़ंदा हूंदा त फौजियुनि खे लखनि जे एकड़ जे तइदाद में ठको ज़िलो हुजे वदीन ज़िलो हुजे अमरकोट ज़िलो हुजे ऐं सिजावल ज़िलो हुजे खेरपुर ज़िलो हुजे उते लखनि एकड़ जे तइदाद में फौजियुनि खे ॾींदा पिया तव्हां हारियुनि ऐं मिडिल क्लास जे माण्हुनि खे ॾियण लाइ तयारु आहिनि त उहे तरागिरिस करे मथे अची सघनि अव्हांजे उन्हनि शयुनि ते बंदिश थी वई आहे तव्हांखे न मिलनि बाक़ी हुननि खे मिलनि में का रोक टोक कोन्हे इन करे जो सिंध जा त उन्हनि जे बाबनि जी मिल्कियत आहे असां उन वाइड़ा ठाहियूं इन करे जो अवी कंटार करे वेठा आहियूं इन करे जो अवी हुनखे पंहिंजी सम्झो ई कोन आहे अव्हांखे ईमानदारी सां तव्हां ॿुधायो जेकॾहिं पंहिंजो पीउ सॻो हुजे असीं 2 भाइर हुजूं ॿिए हिकिड़े पीउ ज़मीन छॾे ॾे वॾो भाउ चए 6 एकड़ थो खणा नंढो चए नंढे खे 4 थो ॾियां मूंखे ॿुधाए नंढो भाउ कुआरी खणी वॾे भाउ सां विढ़ंदो या न विढ़ंदो ईमानदारी सां ॿुधायो विढ़ंदो न विढ़ंदो त पोइ हीअ सिंध जेका अलाह साईं तव्हांखे ॾिनी आहे उन आई वारसती पंजाबी जा विढ़ो छो नथा ऐं न विढ़ंदो त गरक थी वेंदो हिन वक़्तु तव्हांखे विढ़ण जो टाइम आहे ऐं विढ़ण इहो चयो वियो हिन सॼनि रोडनि ते तव्हां नेशनल हाईवे ॾिठो हूंदो के ॻाढ़ा झंडा के कंदा हुआ
हिननि उहे ॻाढ़ा झंडा लाहे छॾिया, हिननि सिंधू देशी चाकीरूं ठाहे छॾियूं, हिननि जीअं सिंध कारकुननि खे शहीद कयो, टार्चर सेलनि में विधो, पर ही झंडो ख़तम न थियो, ख़ौफ़ थोरो तारी थियो। पर जीअं सिंध क़ौमी महाज हिननि नौजवाननि हिननि साथी जेको 28 जनवरी खां ही पहिरें पंध खणी हिन सॼे मिशन लाइ ॻाढ़ो झंडो बुलंद कयो आहे ऐं तुंहिंजो देश सिंधू देश जे नारे खे बुलंद कंदा तव्हांजे शहर मटियारी में 14 ॾींहं पिता आहिनि। हिननि जो सफ़र कराची ताईं हलंदो। अॼोके हिन मुनासिब मौक़े सां आउं तव्हांखे ॾींहुं थो ॾियां, ख़ुदा रा भले चाहियूं पियो होटल ते, भले मटियारी जी ख़ूबसूरत आइस्क्रीम खाओ, भले मिठो माओ खाओ, भले बकर या गोश्त खाओ, पर कुछ वक्त उन्हनि मां कुछ पैसा बचाए रखो, उहे खीसे में रखो, उहे खणी सिंध ख़ातिर, पंहिंजी वाह ख़ातिर, पंहिंजे जाते ख़ातिर, पंहिंजी सुञाणप ख़ातिर, पंहिंजी धरती ख़ातिर, पंहिंजी क़ौम ख़ातिर उहे पैसा बचाए 23 फरवरी ते लखनि जी तइदाद में कराची अचो। जीअं सिंध क़ौमी महाज जे करे न, पर सिंध जे करे अचो। सिंध आवाज़ी असांजी गॾियल मां आहे। सिंध में न मूंखे वधीक हिसो आहे, न कंहिं ॿिए कारकुन असांजे खे हिसो वधीक आहे। सिंध जहिड़ी मुंहिंजी आहे जहिड़ी तव्हां समूरनि सिंधी जी आहे, जहिड़ी जीअं सिंध क़ौमी महाज जे कारकुननि जी आहे ओहिड़ी तव्हांजी आहे। इन करे हुन सिंध जा वारस इहे थियो जीअं हे थियो बीठा आहिनि। असां तव्हांखे उजागर